दर्जात में मजीद बुलंदियों ऐं तरक्कियों अता फरमाए। मदीने वारे साईं फरमायो तो दुआ मोमिन जो हथियार आ। दुआ जेरन के भी फायदो दींदी आ, दुआ मयतन के भी फायदो दींदी आ। दुआ जे सदके अल्लाह तबारक व तआला तकदीरूं मटाए छॾींदो आ। दुआ जे बरकत सां घर तब्दील थी वेंदा आहिनि, जहन्नम जो घर जन्नत वारो घर बणिजी वेंदो। जेतिरा माण्हू आयो ओतिरो सुभान अल्लाह न था चओ। इहा दुआ जनाज़े जी निमाज़ बि दुआ आहे। ॻाल्हायो तव्हां थोरो पोइ थी जो, थोरो पोइ थी जो, शाबाश। अलाह मदीनो ॾेखारींदो आहे। कुर्बानी ॾियो, कुर्बानी पोयों वेठा आहिनि न माण्हू। तव्हां थोरो पोइ थी जो। हर जलसे में तो सेखारियां, पर अलाए सिखंदो अलाए कोन सिखंदो। प्यारा दोस्तों, जनाज़े जी निमाज़ बि दुआ आहे ऐं दुआ जा कुछ आदाब हूंदा आहिनि। जॾहिं दुआ घुरो पाकीज़ा थियो, साफ सुथरा बणिजो, क़िबले रुख थियो ऐं दुआ घुरण खां अॻु में अल्लाह जी हमद ऐं सना बयान कयो, पोइ मदीने वारे साईं ते दुरूद पढ़ो। हाणे जेका दुआ घुरंदो सा क़बूल आहे। त जनाज़े निमाज़ में भी ये सब कम पहिरीं करना पवन था। वुज़ू भी कबो आ जी, ऐं क़िबले रुख भी थीबो आ, ऐं जेॾी महिल जनाज़ो तैयार थींदो आ त उनखे अॻियों रखंदा आहियो। अॻियों रखे पोइ हुकुमात त तव्हां सभु सिफ़ूं कयो, पर 21 जे हिसाब सां, छो त 21 अल्लाह खे वणंदी। हिकड़ी सिफ़ कयो, 3 कयो, 5 कयो, 7 कयो, 11 कयो, 13 कयो, पर 21 सां। इन अल्लाह वित्रुन व युहिब्बुल वित्र। अल्लाह ताला पाण बि अकेलो आहे, उनखे इकाई वणंदी आहे। जेॾी महिल सिफ़ूं 21 जे हिसाब सां रब जी पसंदीदा सूरत बणिजी बीहो, पोइ छा कयो, जो मैयत खे पंहिंजे अॻियों रखो। तव्हां सभु हिकु मेड़ जी सूरत, मेड़, पंहिंजा परावा दोस्त दुश्मन ठहियल हुया या न ठहियल हुया, पर मुंहं सां लेखा न आहिनि। समझो था न? मैयत ते तव्हां पंहिंजे उन काबिलियल हुजो, अज़ीज़ करीबन में रंजशूं रकाबतूं थींदियूं आहिनि, पर जेॾी महिल मरी वियो आहे त हाणे रंजशूं सभु छॾे ऐं उनजे जनाज़े में शरीक थियो। मदीने वारे साईं फरमाए त जेको कंहिं मुसलमान जे जनाज़े में शरीक थो थिए त उनखे जनाज़े में शिरकत जे करे हिकु कीरात नेकिन जो मिले। ऐं जेको जनाज़े में शरीक थियण खां पोइ वरी कब्र ताईं गॾिजी वियो, दफ़नाइण में शरीक रहियो, मिटी वराइण में गॾु रहियो, वरी दफ़नाए कांधी मोटी घर आया, ओ आख़िरी जेका दुआ कांध पंहिंजी घुरबी आहे उन दुआ ताईं शरीक थियो त इनखे 2 कीरात नेकियुनि जा मिलंदा। साहबन चयो, या रसूल अल्लाह, इहो कीरात छा आहे? मदीने वारे साईं फरमाए त हिकिड़ो कीरात उहद जबल जेॾो वॾो आहे। जेके मदीनो ॾिसी आया आहियो तन खे ख़बर आहे त उहद केॾो वॾो आहे। उहद जबल हेॾो मजतमो सुयूल, होॾो वरी तरीक़ मतार, 11.5 किलोमीटर डिघो जबल आहे, 2.5 किलोमीटर वेकरो जबल आहे, उनजी ऊंचाई भी काफ़ी मथे आहे। इहो एॾो वॾो जबल नेकियुनि जो बणिजी तव्हांजे अमलनि सालियनि में तुरंदो जे तव्हां मुसलमान जे जनाज़े में शरीक थींदो। भले पोयनि न ॻाल्हाइण जो रोज़ो रखियो आहे छा? सुभान अल्लाह चओ, अल्लाह कंदो सदाईं ख़ुशि हूंदो। पोइ जेॾी महिल
तव्हां सिफ़ुन में बीहो था त पो पहिरीं जनाज़ो निमाज़ पढ़बो आहे न तो उन जनाजे में पहिरीं चइबो सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व जल्ल सनाउक। या रब जी सना है या सना पढ़ो छो त दुआ खां अॻ में अल्लाह जी वाखाण कयो त इहा दुआ जल्दी क़बूल पवंदी आहे। ऐं दुआ जे आदाब मज़ा ही अदब आहे त अल्लाह जी सना करण खां पोइ नबी ते दुरूद पढ़ो। हीअं बुक खणी दुआ घुरो था न त बि आदाब आहिनि दुआ जा। जनाज़ो निमाज़ बि दुआ है, अञा दुआ शुरू न थी आहे पर पहिरीं रब जी सना पढ़ो पोइ नबी सोणे जे मथां दुरूद पढ़ो। दुरूद पढ़ण खां पोइ हाणे अल्लाह जी रहमत तव्हां ॾे मुतवज्जे आहे। हाणे दुआ कीअं घुरो अल्लाहुम्मा अग़फिर लिहय्यिना व मय्यितिना। या अल्लाह असांजे जेरनि खे माफ़ी ॾे, असांजे मय्यतनि खे माफ़ी ॾे। व शाहिदिना व गाइबिना व सगीरिना व कबीरना। हे मुंहिंजा मौला जेकी हिन जनाज़े में हाज़िर आहिनि इन्हनि खे बि बख़्श कर जेकी हिते मौजूद न आहिनि। जनाज़ो पढ़जे थो खोखरनि जे ॻोठ में पर को मोरे आ, को दादू आ, को सेवण आ, को हिंद आ, को सिंध आ, को अरब में, को अजब में, को इंडोनेशिया में मुसलमान। दुआ हिते थो घुरी पर तुंहिंजी दुआ पूरी दुनिया जे मुसलमाननि ताईं पहुचे थी। मुंहिंजा मौला जेके हिते मौजूद आहिनि तन खे बख़्श, जेकी मुसलमान हिते मौजूद न आहिनि दुनिया जे कहिड़े बि कुंड में आहिनि मौला उन्हनि खे बि माफ़ी ॾे। हे मुंहिंजा मौला असांजे वॾनि खे बि माफ़ी ॾे, असांजे नंढनि खे बि माफ़ी ॾे, असांजे मर्दनि खे बि माफ़ी ॾे, असांजे मायुनि खे बि माफ़ी ॾे। वज़करिना व उनसाना। सुभान अल्लाह। कुर्बान वंजे मुझे सोने नबी जी तालीम जे मथां केड़ी जामियो दुआ सेखारी थन जो मैयत हिकड़ो वीचारो हिते वफ़ात थो करे पर दुआ एड़ी साईं जन सेखारी आ जेका सॼी दुनिया जे मुसलमाननि खे पहुची थी। मक्के पाक में मदीने शरीफ में बिनी हरमन में हर नमाज ते जनाज़ो थींदो आहे। हर नमाज 5 8 10 कॾहिं 15 कॾहिं 20 जनाज़ा बि हिकिड़े ई टाइम ते हूंदा आहिनि। हाणे उहे दुआ उते था घुरनि पर उहा दुआ खोखरन वारे मैयत खे बि पहुचे थी पई, हितों जे जेरनि खे बि पहुचे थी, हितों जे मैयतनि खे बि पहुचे थी। तॾहिं मुंहिंजे सोणे हबीब फरमायो त मुंहिंजी उम्मत रहमत कयल उम्मत आहे। मुंहिंजी उम्मत केड़ी उम्मत आ? रहमत कयल उम्मत आ। साहबन जो सी रहमत कयल उम्मत कीअं आ? मदीने वारे साईं फरमायो त रहमत कयल हीअं आ जो हिकड़ा माण्हू गुनाहनि जा बोझ खणी अंबार गुनाहनि जा खणी पूरबा कब्र में वरी जो उथंदा न क़यामत जे ॾियारे ते हिकड़ो बि गुनाह कोन हूंदो न, नेकियुनि जा अंबार खणी उथंदा। साहबन चयो या रसूल अल्लाह मरण खां पोइ जॾहिं कब्र में वियो हाणे न निमाज़ पढ़े, न रोज़ो रखे, न हज करे, न ज़कात, न ख़ैरात, न उज़ा, न फितरो अमल त कयई कोन। गुनाह कीअं बख़्शा, नेकियूं कीअं मिलियूं, अजूरा कीअं मिलिया? मदीने वारे साईं फरमायो त बराबर हिन पाण अमल न कया पर हिन जे पुट हिन जे लाइ दुआ घुरी, हिन जी न्याणी हिन जे लाइ दुआ घुरी, हिन जे ओड़े पाड़न वारनि हिन जे लाइ दुआ घुरी, अज़ीज़न करीबन मिटन माइटन हिन जे लाइ दुआ घुरी, हिन जे लाइ मुसलमाननि दुआ घुरी। उन दुआउनि जे सदके, उन दुआउनि जे सदके रब हिन जा गुनाह बख़्शे छॾिया, नेकियुनि जा अंबार अता फरमाए छॾिया। तॾहिं हुकुमान कंहिं बि कब्रिस्तान खां लंघो त तव्हां दुआ ज़रूर घुरंदा कयो।
उन्हें मुकाम वारनि जे लाइ अलहम्द शरीफ़ पढ़ो, आयतुल कुर्सी पढ़ो, 3 कुल वला अहद 3 भेरा पढ़ो, कहिड़ो बि पाक कलाम तव्हांखे यादि आहे, भला ॿियो न आहे, दुरूद शरीफ़ पढ़ो, चओ मुंहिंजा मौला हिन जो अजुर ऐं सवाब हिन सारे मुकाम वारनि खे हर कब्र में अजुर पहुचे थो। इहा दुआ जेरनि जे लाइ बि नफ़े वारी आहे त दुआ मैयतनि जे लाइ बि नफ़े वारी आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। साईं फरमाइनि था जेॾी महिल जनाज़ो पढ़ी चुको त हाणे फअख़लिसू लहु दुआ, हाणे ख़ासि इन मैयत जे लाइ वरी बि दुआ घुरो। हीअ जेका तव्हां जनाज़े में दुआ घुरी त सारी उम्मत मुस्लिमा जे लाइ हुई, पूरी उम्मत जे लाइ दुआ हुई, पर फअख़लिसू लहु दुआ। सुनन अबू दाऊद में हदीस आहे, मुंहिंजे लॼपाल नबी फरमायो जेॾी महिल जनाज़ो निमाज़ पूरो थी वञे, सलाम फेरे चुकायो, सिफ़ूं टोड़ियो, ऐं हाणे तव्हां वरी हथ खणी उन ख़ासि मैयत जे लाइ दुआ घुरो। हीअं चओ अल्लाहुम्मा अब्दिल लहू दारन खैरम मिन दारी व ज़ौजतन खैरम मिन ज़ौजती। हे मुंहिंजा मौला, हे मैयत वीचारो तोॾे अचे थो हथे खाली, हितों जे घर खां एॾे भलो घर ॾिजांइसि, हितों जे घर वारी खां एॾे भली घर वारी ॾिजांइसि, हितों जे असबाबनि खां एॾे भला असबाब ॾिजांइसि। हे मुंहिंजा मौला, हिन जी कब्र खे कुशादो कजांइसि, हे मुंहिंजा मौला हिन जे ॾोहनि खे बख़्शजांइ, हिन जे ॾिंगायुनि खे माफ़ कजांइ, हिन जेकी नेकियूं कयूं से क़बूल कजांइ। इहा दुआ है जेका मदीने वारे साईं सेखारी आहे। इहा दुआ घुरण सां मैयत खे अल्लाह ताला ओॾी महिल ई बख़्श जो ऐलान फरमाई छॾे। पर अल्लाह जो फज़ल आहे अहले सुन्नत जे मथां। असां सुन्नी जनाज़े निमाज़ खां पोइ वरी बि मैयत जे लाइ दुआ घुरंदा आहियूं, नबी जे फरमान ते अमल कंदा आहियूं। ऐं ॿी पार्टी वारा जी जनाज़ो पढ़ी दिल्ली कुल्हे ते कलमो न बीहे, इहे था वञनि, दुआ न घुरंदा आहिनि, चवनि था बसि जनाज़ो ई दुआ है। ॿी दुआ छा जी? मुंहिंजा मिठा निमाज़ खुद दुआ है। निमाज में जेॾी महिल अतहियात पढ़बो, वरी दुरूद पढ़बा, वरी दुआ घुरबी आहे या कोन? निमाज जे अंदरि अतहियात खां पोइ दुरूद खां पोइ दुआ घुरबी आहे या न? रब्बि जअलनी आहे याद? या दुआ है न? पोइ सलाम वराए पोइ छो था दुआ घुरो? बस दुआ है न, रब खां पिनणो आहे, घुरणो आहे। हिकु भेरो घुरो, 5 भेरा, 100 भेरा, रब कक न थींदो। मल्लम यसअलिल्लाह यग़दब अलैहि, जेको घुरे नथो रब उन ते कावड़बो आहे त छो नथो घुरी मूंखां, ऐं जेको घुरंदो आहे त उन ते अल्लाह ख़ुशि थींदो आहे। हाणे हिननि वहाबियुनि खे पंहिंजे मैयतनि सां अलाए कहिड़ो वेर आहे, अलाए कहिड़ी चिड़ अथनि पंहिंजे मैयत सां। भाई दुआ घुरो, अल्लाह खां घुरो त मौला हिन खे बख़्श कर। हुज़ूर फरमाइनि था फ़ख़लिसू लहु दुआ, हिन जे लाइ ख़ालिस मैयत जे लाइ दुआ घुरो।
पर असांजे मैयतन खे रब बख्शण चाहे थो। हाणे नवाज शरीफ जी ज़ाल मरी वई, उन ते इन बी पार्टी जो वॾो मौलवी हुयो, उन जनाज़ो पढ़ायो। तव्हां ॾिठो हूंदो टीवी में इन्हनि में, त उन दुआ घुरी। अरे हे छा अमीरनि जी माई मुई आहे त उनजे लाइ दुआ घुरी थो, छो त उसने कुछ दिया है। समझो था, गरीब ते दुआ कोन घुरंदा, इहा जाइज़ न आहे। बाक़ी वॾेरो अमीर माण्हू उहो उनजी ज़ाल मरी वई त उन ते ॿ भेरा दुआ। हा पोइ जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। हा ओ मिठा भली मैयत गुज़ारे वञे, जनाज़े जे पुठियां भी दुआ घुरो। जेॾी महिल जनाज़ो खणी हलो था त जनाज़े जे अॻियों न हलंदा कयो, जनाज़े जे पुठियां हलो। या अल्लाह वटि दुआ घुरंदा हलो, मुंहिंजा मौला असां सभु मेड़ थी आया आहियूं, हिन पंहिंजे बानड़े जी बख़्शिश कजांइ, माफ़ी ॾिजांइ। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे सोणे हबीब फरमायो, जे मोमिन जे मुसलमान जे मैयत जे मथां टे सिफ़ूं माण्हुनि जूं गॾु थियनि, टे सिफ़ूं जेके गॾिजी दुआ घुरनि, अल्लाह ताला ज़रूर उन जी मग़फ़िरत फरमाए छॾे। टे सिफ़ूं, टे सिफ़ूं। पर अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नियुनि जो जनाज़ो थींदो आहे त मुंहिंजे सोणे हबीब फरमायो त रब मलाइकनि खे मोकिलींदो आहे जनाज़े ते तॾे ऐं पत्थर ते। वञी ॿुधो त माण्हू छा था चवनि, इहो जेको गुज़ारे विया आहिनि जे लाइ माण्हू छा था चवनि। पोइ सोणे नबी फरमायो आहे त पंहिंजे मैयत जूं खूबियूं बयान कंदा कयो। खामियूं बि इंसान में हूंदियूं आहिनि, कमियूं कोताहियूं बि इंसान में हूंदियूं आहिनि। हर इंसान में नेकियूं बि आहिनि, बदियूं बि आहिनि, पर मरण खां पोइ उन जूं बदियूं न बयान कयो, उन जूं खूबियूं बयान कयो, उन जूं चङायूं बयान कयो। तॾे ते वेठा हुयो या पाड़े ओड़े में रहण वारा आहियो, उन मैयत जूं खूबियूं बयान कयो। रब जा मलाइक ईंदा आहिनि, कन्ना ईंदा त माण्हू छा था चवनि। हिकिड़ो चए पियो, यार माण्हू ॾाढो भलो हो, मूंखे कर्ज़ पे खतो, मूंखे कर्ज़ ॾिनो हुई। को चवे थो यार पाण गाॾी ते चढ़ियो, स्कूटर ते चढ़ियो पियो वियो, मां पंध पियो वियुसि, हासे कार स्कूटर रोके मूंखे खणी हलियो मोरे ताईं। को चए थो यार हिकिड़े ॾियारे भरी मथे ते खणियो पियो अचां, बार हो थकिजी पियो, इन माण्हू भरी मूंखे वठाए खणाए घर ताईं आयो हुयो। मुंहिंजा दोस्तो, जॾहिं माण्हू उन जूं खूबियूं ख़सलतूं नेकायूं चङायूं बयान था कनि, रब जा मलाइक मोटी था वञनि, अर्ज़ कनि था मुंहिंजा मौला हिन फोती माण्हू जा पाड़े वारा अज़ीज़ करीब मिट पंहिंजा परावा हर को हिन जूं खूबियूं पियो बयान करे। रब तो फरमाए मन रआहुन्नास हसनन फहुव इंदल्लाहि हसना। हेतिरा माण्हू इन खे चङो पिया सॾनि त मूं रब वटि बि चङो आहे, बख़्शियो मांसि, खोलियोसि दर जन्नत जा। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो जेरी मल उन्हें मैयत के कब्र में पूरे कांधी मोटी था चन इन्नहु लयस्माउ खफ्क निआलिहिम। कब्र जे अंदर मैयत पंहिंजे कांधियुनि जे जुतियुनि जा खड़काट भी ॿुधे थो। जवाब ॾियो, ॻाल्हायो। जुतियुनि जा खड़काट वो जेको अचे सलाम थो करे वो ॿुधे थो या न? जेको क़ुरान थो कब्र ते वटि पढ़े ॿुधे थो या न? ख़बर पवेस थी या न? मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल कांधी मोटन था पिया उन्हनि जे जुतियुनि जा खड़काट बि ॿुधे थो।
ओचितो हिकिड़ी सुहिणी सूरत ज़ाहिर थी थिए। अहिड़ी सुहिणी सूरत आ जो उनजे कब्र में अचण सां उनजी ऊंदाही कब्र रोशन थी वञे। मैयत हैरत में अची उन सोहणी सूरत सोहणी शबीह के ॾिसी चवे तो, ए सोहणी सूरत वारा, मुंहिंजो अब्बो मूंखे छॾे वियो, मुंहिंजी अम्मा छॾे वई, मुंहिंजा मिट छॾे विया, मुंहिंजा जिगर जा टुकड़ा मुंहिंजा बच्चा छॾे विया, मुंहिंजे चेल जा संदरा मुंहिंजा भाइर मूंखे छॾे विया, मुंहिंजी घर वारी मूंखे छॾे वई, मुंहिंजा अज़ीज़ करीब सभु छॾे विया, जीजल अम्मा छॾे वई। तूं केरु आहीं जो मुंहिंजी सोढ़ी कब्र में आयो ही? वो सोहणी सूरत वारो चवे थो, मां तुंहिंजो सालिहो अमल आहियां, जेको फजर जे टाइम ते बिस्तर छॾे हली बांग ॿुधंदो है, अस्सलातु खैरुम मिनन नौम, नमाज़ निंड खां भली आ। इहो रब जो सॾु ॿुधी तो पंहिंजी निंड बिस्तर छॾे मस्जिद शरीफ ॾे हलंदो है। मां तुंहिंजो उहो सालिहो अमल नमाज़ आहियां। फकीर बुखारड़ो आयो तो उनखे मानी खाराई हुई, मां तुंहिंजो वो खैरात वारो सालियो अमल आहियां। तो हज कयो, तो ज़कात ॾिनी, तो खैरात कई, तो नेकी जा कम कया, मां उन्हनि तुंहिंजे सालिह अमलनि जो सिलो ही सोहणी सूरत बणिजी आयो आहियां। हाणे घबराए न, तुंहिंजे ऊंदाही जी रोशनी मां आहियां, तुंहिंजे अकेलाइप में कचहरी करण वारो मां आहियां। गम न कर, ॾुख न कर, परेशानी न थी, हड़ई छॾे वेई, मां न छॾींदो मां। पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी या न? ओ मुंहिंजा प्री प्यारा, मदीने वारे साईं फरमायो त दुनिया में माण्हू जूं यारियूं टे हूंदियूं आहिनि। कहिड़ियूं? हिकिड़ी इंसाननि जी यारी, इंसाननि में यार, दोस्त, अबो, अम्मा, भाइर, पुट, पीउ, सौट, मासात, मलवेर, फुफाट, मारोट, दोस्त, यार, ये सब इंसान जा रिश्ता, इंसान जूं दोस्तियूं। हिकिड़ी इहा संगत दुनिया में। ॿी संगत हूंदी आहे माल, मिल्कियत, बनी, धन, दौलत, दुकान, मकान, प्रॉपर्टी। ॿी इहा दुनिया में संगत हूंदी आहे। ऐं टी संगत अमलनि जी हूंदी आहे, या चङा अमल या बुरा। पुट सम्झव, माण्हू में दुनिया जूं संगतूं घणियूं टे। पहिरीं संगत प्रॉपर्टी आ, माल आ, दौलत आ। मुंहिंजा दोस्तो, साह निकतो संगत छुटी, साह निकतो, लाश अञा खट ते पियो आ, पर बनी जा मालिक ॿिया, घर जा मालिक ॿिया। चवंदा इहे कपड़ा बि लाहियोसि बदन तां, अबा नथा लहनि, अदा फाड़ियोसि। अम्मा भेण खां ये चूड़ा लायो, ज़ेवर लायोसि, ये माल मिल्कियतूं, धन दौलतूं जंहिंजे लाइ झेड़ा आहिनि, केस आहिनि, पॾा आहिनि, इंच इंच ते झेड़ो आहे। बेड़ लगी पई आहे, ही मुंहिंजी शइ, हू मुंहिंजी शइ। मुंहिंजा दोस्तो, साह ताईं ये सब दौलतूं, मिल्कियतूं, साह ताईं। साह निकतो, वारिस मटिजी विया, खाता मटिजी वेंदा। मुंहिंजा दोस्तो, ॿी संगत आ, अबो आ, अमड़ा, मिट आहिनि, यार आहिनि, दोस्त आहिनि, इंसाननि जी संगत आ। के घर में रोई रोई मोकिलाईंदा, के कुल्ले कांदी थी जनाज़े ताईं ईंदा, के जनाज़ो पढ़ी मोटंदा, के कब्र ताईं गॾिजी हलंदा। पर जेॾी महिल कब्र में पूरींदा, ओॾी महिल मिट माइट, यार, दोस्त, अज़ीज़ करीब अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े अलविदा कंदा, अकेलो मिटीअ जे हवाले। कॾहिं तव्हां ॿुधो कंहिंसां अबो कब्र में गॾी हलियो हुजे, कंहिंसां जीजल अमड़ गॾिजी हली हुजे? ॿुधायो, तव्हांजे ॻोठ मां हज़ारे माण्हू, सवे माण्हू दुनिया मां लाॾाणो करियो पिया वञनि, घर घर मां लाॾाणो आहे।
मुझा दोस्तों घर घर मुझा मैयत थो निकिरे पियो ॿुधाए त कंहिंसां घर वारे गॾिजी हली हुजे कंहिंसां अबो गॾिजी हलियो हुजे कंहिंसां क़बर में पंहिंजो पुट जिगर जो टुकड़ो गॾिजी हलियो हुजे हरगिज़ न मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल क़बर में पइबो आहे त तनहा अकेलो वञिबो आहे मुंहिंजा दोस्तो जंहिंजो टाइम भरिजी आयो उन जो ॿियो को बदल थी नथो सघे असांजे मुर्शिदनि जा मुर्शिद हज़रत पीर मिठा साईं कुतुब आलम हज़रत पीर मिठा साईं जन जी पूरी सिंध पूरे पाकिस्तान में जमायत हुई जिन महिल तबियत नासाज़ थी त मुरीद अचे गॾु थिया हज़ारनि जे तइदाद में फ़क़ीर फ़क़ीराणियूं गॾु थियूं जेॾी महिल डॉक्टरनि चयो त हाणे पीर साहब जो बचण जो आसरो न आहे ओॾी महिल फ़क़ीरनि मुरीदनि मुरीद ॼाणियुनि क़ुरान मथे ते खणी बीठा वॾी रुना रीहूं करे हज़ारे माण्हू या अल्लाह असांजा सिर हाज़िर आहिनि असांजूं जानियूं हाज़िर आहिनि हिन क़ुरान जे सदके पंहिंजे नबी जे सदके काबे जे सदके असांखे पाण ॾे घुरा असांजे मुर्शिद खे मोहलत ॾे हज़ारे मुरीद रोअन पिया क़ुरान मथे ते खणी दुआऊं घुरनि पिया पर दोस्तो जंहिंजो वारो भरिजी आयो उनखे मोहलत कोन मिली मैदान करबला जे अंदर 10 मुहर्रम जी रात हुई नबी सोने जो शहजादो इमाम हुसैन परदेसी हुयो मैदान करबला जे अंदर सैयदना इमाम हुसैन 10 मुहर्रम जी पूरी रात निंड न कई हुई सारी रात नफिल पढ़ंदे इबादत कंदे पंहिंजे नाने जी उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदे रात गुज़ारी जेॾी महिल पोयों भाङो रात जो थियो आहे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए थो मां बीमार हुयुसि तबियत मुंहिंजी नासाज़ हुई मूंखे बि निंड न पे आई मुंहिंजी पुफी साइण ज़ैनब मुंहिंजे सेरांदी खां वेठी हुई मुंहिंजी ख़िदमत में लॻल हुई उन पोएं भाङे रात जे में ओचितो जो मां कन ॾिनो त मुंहिंजो बाबो हुसैन पियो चवे ज़माना तो कंहिंसां वफ़ा न कई ओ ज़माना तो कंहिंसां वफ़ादारी न कई ए ज़माना दिल प्यारा हिक ॿिए खां छिनी धार करे छॾियई ओ ज़माना तू हिकड़े जो बदल ॿिए खे न वठंदोई जो हिकड़े जे पारां खणी ॿिए खे वठी वञी ईअं कोन कंदोई ओ ज़माना तो दिल प्यारा जानी जुदा करे छॾिया जेॾी महिल इमाम हुसैन इहो शेर पढ़ियो आहे अखियुनि मां लुड़क वहनि पिया त बीबी ज़ैनब उथी आहे समझी वई त अदो हुसैन अॼु जुदाई जी ॻाल्हि करे रहियो आहे सैयदा ज़ैनब उथी आहे पंहिंजे अदे हुसैन खे वञी भाकुर पातई सीने सां लाए चवे थी ओ मुंहिंजा भाउ हुसैन मुंहिंजो अबो अली बि जुदा थी वियो मुंहिंजी अम्मा ख़ातून जन्नत बि धार थी वई अदो हसन बि धार थी वियो नानो मोहम्मद करीम बि असां खां पर्दो करे वियो हिन परदेस जे अंदर हिन मुसाफ़िरी जे अंदर जो चौधारी दुश्मननि जो घेरो आहे असांजो साथी तूं सहारो तूं आधार तूं अॼु जे तूं बि जुदाई जी ॻाल्हि थो करीं त असां न्याणियूं काॾे वेंदियूंसीं सैयदना इमाम हुसैन जे पाक अखियुनि में लुड़क अची वञनि था फरमाइनि था ओ ज़ैनब ओ हैदर करार जी बचड़ी तुंहिंजे जिस्म में ख़ातून जन्नत जी थञ
ओ हैदरे करार शेर जी न्याणी तुझो सब्र काने वियो तुझी सहब काने वई तुझी बर्दाश्त काने वई ओ ज़ैनब सुभाणे हिन मैदान में तुझो भाउ हुसैन तोखां बराबर धार थींदो पर मुझी गाल याद रख जाए मु परदेसी भाउ जी नसीहत याद रख जाए ओ मुझी भेण मुझी शहादत ते पंहिंजा मुंहुं न पिट जाए पंहिंजो सीनो न कुट जाए ओ जाहिलियत वारियूं रड़ियूं दाऊं न कजाए ओ ज़ैनब मुझी शहादत ते सब्र कजाए ओ मुझी अदी ज़ैनब तोखे ख़बर आ त ज़मीन वारा सदाई कोन रहंदा आसमान वारा सदाई कोन रहंदा ही दुनिया मुसाफिर खानो आ मुझो अब्बो मुखां 100 भेरा भलो हुयो मुझो अब्बो मुखां वधीक अज़मत शान वारो हुयो उहो भी जान छॾे वियो मुझी अमड़ छॾे वई मुझो नानो मोहम्मद करीम दुनिया ता पर्दो करे वियो ओ ज़ैनब सुभाणे तुझो अदो हुसैन भी धार थियण वारो आ पर इन जुदाई ते सब्र कजाए बर्दाश्त कजाए अल्लाह जी रज़ा ते राज़ी रह जाए ऐं मुझे बचड़न खे सलामती सां मदीने वठी वञा जने मदीने पा करे पहुची मुझी अम्मा खातून जन्नत के मज़ारे अनवर ते मु हुसैन जा सलाम चजाए मुझे नाने मोहम्मद करीम जे दरबार ते हिन परदेसी जा सलाम चजाए मुझा दोस्तों मुझे सुने हुसैन उन आखिरी नसीहतुन में पंजे घराने के पंजे बच्चे ज़ैनुल आबिदीन के पंजी भेण पंजे घराने के या तलकीन कई त ही दुनिया फना जो मकान आ सदाई कंहिंखे रहणो न ओ काॾे वियड़ा दोस्त प्यारा माइट मिट पियो मां वीचारा तन जो रहियो न निशान वो यार बिन ॾींहंनि जो तू महिमान हो यार हे ॼाण छॾई हे मकान वो यार बिन ॾींहंनि जो तू महिमान हो यार चओ सल्लल्लाहु अलैहि कया मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कया ओ पखी परदेसी अड़ा वेठायूं डाणा ओ पखी परदेसी अड़ा वेठायूं डाणा करे माल पूरी चुगी वट के दाना पखी पर देसी अड़ा दा वेठायूं डाणा ओ पखी पर देसी अड़ा सिखे करे उड़न जी वाई छो विसारई वतन ते वरण जी काॾे तुंहिंजा मारू काॾे तुंहिंजा मारू छॾे विया बाणा ओ छॾे विया बाणा पखी पर देसी अड़ा दा वेठायूं डाणा अवेलो सवेलो कयूं जने कतारूं वलर मंझ वेही ॾिठाऊं बहारियूं
उहे हंध खाली ॾिसूं अॼु वथाणा पखी पर देसी अड़ा वेठायूं डाणा। ओ मुंहिंजा दा अॼु जन बच्चन के प्यार जा भाकुर तो पाई सुभाणे तुंहिंजा बच्चा यतीम बणजंदा। ही घर ॿियनि जा ही चायूं ॿियनि जूं ही माल ॿियनि जा ही धन दौलत ॿियनि जा। मुंहिंजा दा तुंहिंजो बदन जा कपड़ा बि पराई मिल्कियत तुंहिंजे हंधनि ते सुम्हण वारा ॿिया थी वेंदा। तुंहिंजे घरनि में रहण वारा ॿिया बणजी वेंदा। तुंहिंजो बदन कब्र जे मिटीअ जो मेहमान बणजी वेंदो। हज़रत मौला अली शेर खुदा हैदर करार जो ख़ास वेझो ख़िदमत गुज़ार गुलाम हुयो कुमैल। हज़रत सैयदना कुमैल तो रिवायत करे हिकड़े ॾियारे मौला अली अॻियों हुयो मां गुलाम पुठियों। हलंदे हिक कब्रिस्तान खां गुज़र थियो। जॾहिं महिल मौला अली कब्रिस्तान जे विच में पहुता आहिनि ओॾी महिल कब्रुनि ॾे निहारे सॾु करे चवंदा हे कब्रुनि वारो। मौला अली जो सॾा सी हैदर करार जो सॾा। ए कब्रुनि वारो ॾियो ख़बर छा हाल आहे तव्हांजो, कीअं पियो वक़्तु गुज़रे तव्हांजो। हिकड़ी कब्र मां आवाज़ आयो अली हितों जी ख़बर असीं था ॾियूं एॾों जी ख़बर तूं ॿुधाए जाए। हज़रत मौला अली फरमायो त हे कब्रुनि वारो हेॾों जी ख़बर ॿुधो तव्हांजे ज़ालुनि वञी ॿिया निकाह कया। तव्हांजे बिस्तरनि ते सुम्हण वारा खटोलनि ते सुम्हण वारा ॿिया बणजी विया। तव्हांजे घरनि जे रहण वारा ॿिया बणजी विया। तव्हांजा कपड़ा अॼु ॿियनि जे बदननि ते आहिनि। तव्हांजा मिल्कियतुनि जा खाता मटिजी विया। वारिस ॿिया मालिक ॿिया बणजी विया। हेॾो जी ख़बर इहा आहे। एॾो जी ख़बर तव्हां ॿुधायो। कब्र मां आवाज़ आयो अली ओ प्यारा अली हिते त अमलनि जी दरकार आ। जन जा अमल सुठा हुया अॼु उन्हनि खे कफ़िनुनि जी जाइ ते पट जूं पोशाकूं पहिरायूं वियूं आहिनि। उन्हनि जे सोढ़ियुनि कब्रुनि खे एॾो कुशादो कयो वियो आहे जेसीं ताईं नज़र थी पहुचे ओॾी उन्हनि जी कब्र कुशादी थी वई आहे। उन्हनि जे अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत जे हूरनि जो घोट बणायो आहे। उन्हनि खे न ग़म आहे न ॻणती आहे न परेशानी आहे। कब्र उन्हनि जी जन्नत जो बाग बागीचो बणजी चुकी आहे। पर ए अली जन जा अमल पुछड़ा हुया जन जा किरदार गंदा हुया जन अल्लाह जूं बेफरमानियूं कयूं जन रसूलुल्लाह जा हुक्म टोड़िया ए अली अॼु उन्हनि जूं कब्रूं जहन्नम जूं खॾूं बणजी वियूं आहिनि। उन्हनि जे हेठों बि बाहि थी भड़के उन्हनि जे मथों बि बाहि थी भड़के उन्हनि जे साॼे खां ॿिए सेरांदी पेरांदी छहनी पासनि खां बाहि जहन्नम जी उन्हनि खे वकोड़े वई आहे। ए अली उन्हनि जा जिस्म दोज़ख जी बाहि में जलनि पिया। उन्हनि जूं रीहूं उन्हनि जूं रड़ियूं दाहूं पूरे कब्रिस्ताननि में गूंजी रहियूं आहिनि। ए अली हिते त ॾिसूं था रुगे अमलनि जी दरकार राज रुगे अमलनि जो पुछाणो आहे। हिते भलाई उन सां आहे जंहिं अमल चङा कया। हज़रत कुमैल तो फरमाए हज़रत अली सुनो मैयत जी इहा ॻाल्हि ॿुधी एतिरो एतिरा रुना जो अखियुनि जे लुड़कनि में सुहारी मुबारक आली थी वई। खोखर ॻोठ वारा ॾे ख़बर तव्हां असांखे बि मरणो आहे या न, एॾे अॻिते हलणो आहे या न। ईअं था ज़िंदगी गुज़ारियो जो ॼणो तव्हांखे मरणो आहे ई कोन, अल्लाह जे अॻियां पेश थियणो ई कोन्हे।
ओ मिठा ओ मुजादा ये दुनिया ही मडियूं माल ही मिल्कियतूं सदाई तो सन हूंदियूं वो ॾियारो याद कर मुंहिंजी ॻाल्हि ज़हन ते रखजांइ दिल ते लिखजांइ मुंहिंजी ॻाल्हि मतां चवीं के ॿुधायो कोन हुयो सम्झायो कोन हुयो ही पैगाम पंहिंजे हीअं ते लिखी वञजांइ ओ मुंहिंजा परदेसी भाउ ओ मुसाफ़िर अदा अॼु न सुभाणे सुभाणे न परीं ज़रूर हिन मुल्क तां हलणो पो करे वठिजे की करणो थई वरी वापस न वरणो थई हिसाब किताब थियणो थई सारे सब साफ़ ॾियणो आ छॾे हिन दार दुनिया खे क़बर ॾे नेठ हलणो आ उते नई धूड़ में विझंदई सामीअ में बि नेठ सुम्हणो आ अब मरबो अल्लाह जी का पेश थिबो पोइ उते जे लाइ कुझु तयारी कजे या न कजे हा ओॾे तोखे कम ईंदी त निमाज़ 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 कब्र में पहिरियों पुछाणो निमाज़ जो आ क़यामत जे ॾियारे पहिरियों पुछाणो निमाज़ जो आ निमाज़ पढ़ंदव कहिड़ा कहिड़ा पढ़ंदव हा हिकिड़ा अञा बि रहियल आहिनि सोचनि था त निमाज़ पढ़ूं या न पढ़ूं हा मथे ॿई हथ मथे खणो अल्लाह हिम्मत ॾींदो आहे 5 वक्त निमाज़ पढ़ो ओ मुजादा अल्लाह जो खौफ पंहिंजे दिलनि में रखो कंहिंजो हक़ न खाओ कंहिंसां ज़ुल्म न कयो कंहिंसां ॾाढ न कयो पराई मिल्कियत जे पराए प्लाट जे वेझो न वञो कब्ज़ा न कयो न्याणियूं न विकिणो व्याज न वठो जुआ न खेॾो ग़रीबनि मिसकीननि सां ज़ुल्म न कयो कुकड़ न वेड़ायो ॾांदनि जूं गोयूं न कयो मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे धरती ते अल्लाह जा पाना बणजी फर्मा बरदार बणजी रहो नबी सोने जी ममलिकत आ हुजूर जी बादशाही आ महबूब जी हुकूमत में मुस्तफा जा सच्चा गुलाम फर्मा बरदार थी ॾेखार छा था चओ मुस्तफा सोने जा फर्मा बरदार थींदव या बेफरमान हा फर्मा बरदार थींदव या बेफरमान थींदव जे फर्मा बरदार थींदे त नमाज जमायत सां पढ़ सुहारी रख मस्जिद के आबाद कर कुरान पढ़ नबी सोने ते सलात पढ़ अल्लाह जो जिक्र कर मुंहिंजा 313 भेरा रोज़ानो दुरूद पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद ए ईमान वारो अल्लाह खंड जो ए ईमान वारो खुदा जो खौफ रखो ऐं ॾिसो त सुभाणे जे लाइ तव्हां छा ठाहियो आहे सुभाणे जे लाइ यानी क़यामत जे ॾियारे जे लाइ छा ठाहियो आहे हितों मोरे वेंदे नौशहरे वेंदे त 5 रुपया खीसे में खणी वेंदे अब चांहि पी पी को शइ सिकल वठिजे भाड़ो किरायो खपे पर मिठा हज़ारे सालनि जो सफ़र कब्र वारो आख़िरत वारो उन जे लाइ छा ठाहियो उन जे लाइ कहिड़ी तयारी कई अथई हाँ तयारी कजे या न कजे पोइ नमाज पढ़ो जिक्र कयो अल्लाह ताला जल्ल शानु जे घर रखे आबाद कयो रब तव्हां खे आबाद कयो अकीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन मजा न बणजो मुशरिक काफर नमाज न पढ़ंदा आहिनि जे मोमिन आयो त नमाज मोमिन आयो त नमाज
वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन वसाअ सबीला। ज़िना जे वेझो न वञो, ज़िना बुरो फेला, बुरी वाटा। ख़ुदा जो ख़ौफ़ रखो, इन गंदे किरदार खां पाण खे पाकीज़ा रखो। परवा नंग न त कयो, बेहयाई जी नज़र न कयो, गुनाहन खां, बुरायुनि खां, बेफरमानियुनि खां पाण खे बचायो त अल्लाह भी राज़ी त मदीने वारो साईं भी राज़ी। जे सालिह अमल कई तुंहिंजी दुनिया भी आबाद, तुंहिंजी आख़िरत भी आबाद। हिते भी वाह वाह, हुते भी वाह। हाँ बस अॼु इहो तव्हांखे सुजागी जो सॾु ॾेयूं थो वञा। सुजागी जो जे अकुल अथई, सम्झ अथई त मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कजांइ ऐं पंहिंजे रब जो दर वठजांइ। पंहिंजे मालिक जो दर वठंदे ख़ुदा जो कसम दुनिया बि आबाद, आख़िरत में बि भलाई। भला जेकॾहिं ॻाल्हियूं ॿुधी ऐं पोती छंडे हलियो वे, ॿुधी अणॿुधो बणाई त कस कंहिंखे कोन लाहींदे, न कंहिं पीर खे, न फ़कीर खे, न मौलवी खे, न वॾेरे खे। जे चङो आहीं त पंहिंजे सिर जे लाइ चङो आहीं, जे बुरो आहीं त पंहिंजे गिचीअ में बुराई वठंदई। मुझा पिरी प्यारा त मूंखे उम्मीद है त तव्हां अल्लाह जो पैगाम ॿुधी उन ते अमल कंदो। इंशा अल्लाह तव्हां सभु निमाज़ पढ़ंदव, मस्जिदूं आबाद कंदव, रब जो क़ुरान पढ़ंदव, नबी सोने जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कयो। अल्लाह कंदो ॿिन्ही जहाननि जी भलाई ऐं कामयाबी नसीब। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब बिलमुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। अल्लाहुम्मा हब्बिब इलैना ईमान व ज़य्यिनहु फ़ी क़ुलूबिना व कर्रिह इलैना अल-कुफ़्र वल फ़ुसूक़ वल इस्यान वजअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिन इबादिक अस्सालिहीन अल-मुख़लिसीन अल-मुत्तक़ीन। अल्लाहुम्मा जअलना मिनल लज़ीना ला ख़ौफ़ुन अलैहिम व ला हुम यहज़नून। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وآله وصحبه أجمعين। सिर्फ उठाए हुए हो सभी निकलने का रहते मिल दो, तकलीफ क्या न करे। वेरो वेरो गर्मियां के भी वञे ना, नगर खाई पे वञे। सभई वेही रहो, नगर कयो, केर कयो। अल्लाह